नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त दरगाह जोक शरीफ़ जो संभालींदड़ चाबी नशीन फ़कीर सिकंदर अली पारां खिपरो जो दौरो। फ़कीर सिकंदर अली खिपरो लॻ ॻोठ हाजी मोहम्मद तैयब बोज़दार पहुतो, जिते मेज़बान गुल बहार बोज़दार तरफ़ां संदसि मान में आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे में सूफ़ी रागी रंग जी महफ़िल थी गुज़री है, जंहिंमें जोक शरीफ़ दरगाह जे रागियुनि फ़कीरनि मंज़ूर अली फ़कीर गुल बहार कुंडराणी, वरदान कुमार महाराज, मुख्तियार भट्ट, मोहम्मद असलम बोज़दार, मोहरम फ़कीर ऐं ॿियनि सूफ़ियुनि रागिन राग महफ़िल में वेठलनि ते वजत तारी करे छॾी है। महफ़िल में खिपरो जे समाजी अॻवान फ़कीर ईसा राजड़, अब्दुल मजीद राजड़, हाजी खान बोज़दार, मोहम्मद हनीफ़ बोज़दार, अब्दुल्ला रूंजो, मोहम्मद आकिल बोज़दार, आफ्ताब बोज़दार समेत सहाफ़िन राजा रशीद कुंबर, मलिक आदिल खान, मोहम्मद अली राजपूत, हरेश केबीसी, ममताज़ बोज़दार, फज़ल उमरानी, रहमान उमरानी ऐं ॿियनि सभई माण्हुनि शिरकत कई है। कार असल में सूफ़िन जेकी भी किरदार अदा कयो आहे, मोहब्बत जो इज़हार कयो आहे, नफ़रत खां बचाइण ख़ातिर, उहो अॻ में भी जारी हुयो। हिन वक्त भी जेकी भी दरबारूं आहिनि सूफ़िन जूं, उहे हिन वक्त भी साॻियो ई कमु कनि पियूं। ज़िक्र अलाह, त जीअं अलाह जे ज़िक्र सां ही नफ़रत जो ख़ात्मो थी वञे। शाह इनायत सूफ़ी जोक शरीफ़ वारा, उनजो पैगाम कहिड़ो हो? हींअर उन ते अमल थिए पियो, उहो वधे विझे पियो नज़रियो? शहनशाह हज़रत सूफ़ी शाह इनायत साईं जो जेको नज़रियो हुयो, उहो हिन वक्त भी दरबार सां लाॻापियल जेकी भी दरबारूं आहिनि, उन्हनि जो सिलसिलो साॻियो ई रहियो आहे। ऐं हिन वक्त ताईं उन्हनि जी जदोजहद इहा ई आहे त जीअं शहनशाह जो फरमान आहे ऐं उन तहत हले पियो। अवाम खे, क़ौम खे कहिड़ो पैगाम ॾींदो? असांजे तरफ़ां ही हथ ॿधी अदब जा अर्ज़ु कयूं था त अवां पंहिंजो पाण में मोहब्बत जो इज़हार रखो ऐं ही अल्लाह पाक खां दुआ घुरो त ही जेकी भी तकलीफ़ूं आहिनि हिन वक्त, इहे शामतूं जेके आहिनि उन्हनि खां माफ़ी मिले ऐं पाण में जेतिरी मोहब्बत रखंदा अवां, उन मां इबादत बणिजी वेंदी। आउं त इहो चवंदुसि त सभ खां पहिरीं त आउं जस ॾियां थो सरदार गुलबार बोज़दार खे, जंहिं हिन एतिरो ज़बरदस्त प्रोग्राम करायो आहे। ऐं हिन मसरूफ़ियात जे दौर में, हिन टेंशन जे दौर में अॼुकल्ह जेको माण्हुनि खे रिलैक्स माहौल मिले पियो ऐं सूफ़ियाणो ज़िक्र हले पियो, अलाह वारनि वलियुनि जो ज़िक्र हले पियो। अलाह करे अहिड़ा मेला मलाकड़ा, अहिड़ियूं महफ़िलूं बरक़रार रहनि ऐं सदाईं तव्हांजो जेकॾहिं मीडिया वारनि जो साथ हूंदो त अहिड़ा मेला मचंदा रहंदा। ऐं असांखे इहा ई दुआ आहे सभिनी खे त जिथे बि हुजनि शल ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। गुलबार बोज़दार जे उताक पंहिंजी ते जेको सूफ़ियाणो रंग जी महफ़िल मचाई आहे, इन सां हिकिड़ो इहो तासुरु मिलियो आहे त उताकूं आबाद थियनि पियूं। सूफ़ी रागी जेके आहिनि या सूफ़ी दरगाहनि जा जेके प्रचारक आहिनि, मतवली आहिनि, गादी नशीन आहिनि, इहे दरगाहूं आहिनि सिंध में। दरगाहनि में जेको सूफ़ी अज़म जो जेको राग हले पियो, जेका प्रचार हले, जेका तबलीग हले पई, उन जे करे ई ॿिनि सूबनि खां, ॿिए मुल्क जे ॿियनि हिसनि खां सिंध पुरअमन आहे, सिंध पुरअमन आहे। ऐं उते अमन ऐं मोहब्बत जी ॻाल्हि हले थी, मोहब्बत जी ॿोली हले थी, को बि ज़ालिम साथ कोन थो ॾिए। उन जे करे सूफ़ी अज़म जेको आहे उन जी प्रचार कई ऐं माण्हुनि खे जेको घुरिजे त मोहब्बत सां रहनि। ऐं सूफ़ी अज़म जी ॿोली मोहब्बत जी ॿोली, हथ जोड़ी जी ॿोली आहे। हथ जोड़ी जिते भी हूंदी उते खून जरगा नफ़रतूं कोन हूंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।